मीरपुर ख़ास जे कमिश्नर ऑफिस में हेस्को चीफ मुज़फ़र अब्बासी जो वॾो इजलास मीरपुर ख़ास लाइ वॾो ऐलान 15 अक्टूबर 2023 खां मीरपुर ख़ास शहर खे लोड शेडिंग फ्री ज़ोन करार ॾिनो वेंदो। अहिड़ो ऐलान चीफ हेस्को ज़फ़र अली अब्बासी डिवीज़नल कमिश्नर मीरपुर ख़ास फैसल अहमद अकीली सां मुलाक़ात दौरान कयो। ज़िले इंतज़ामिया मीरपुर ख़ास ऐं हेस्को शहरनि खे अपील कई त लोड शेडिंग ख़त्म कई वञे, बिजली चोरी खे रोकियो वञे, मीरपुर ख़ास शहर में बिजलीअ जे बिलनि जी अदायगी खे यकीनी बणायो वञे ऐं संदन हर मुमकिन सहकार जो यकीन ॾियारियो। मीरपुर ख़ास ऐं बिजलीअ जे मसइलनि ऐं सहूलियत जे हल लाइ कस्टमर केयर सेंटर 1 वंडू केयर सेंटर ऐं मोबाइल वंडू केयर सेंटर पिणु क़ाइमु कया वेंदा। उन सिलसिले में अवाम जूं बिजलीअ जूं शिकायतूं ऐं मसइला हल कया वेंदा। अवाम ज़िले इंतज़ामिया ऐं हेस्को सां ताउन करे बिजली चोरीअ खे रोकणु, बक़ाया जात अदा करणु ऐं दरपेश मसइला हल करण लाइ मीरपुर ख़ास जे शहरनि लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त मीरपुर ख़ास शहर खे लोड शेडिंग फ्री ज़ोन करार ॾिनो वियो आहे। डिवीज़नल कमिश्नर मीरपुर ख़ास फैसल अहमद अकीली मीरपुर ख़ास शहर में बिजलीअ जे बिलनि जी अदायगी 60% जॾहिं त लाइन लासिस 40% आहे। चीफ हेस्को मुज़फ़र अली अब्बासी उमरकोट मिठी कुनरी ऐं डहरकी ऐं बिजलीअ जे बिलनि जी वसूली जो 95% आहे। चीफ हेस्को ज़फ़र अली अब्बासी पारां डिवीज़नल कमिश्नर फैसल अहमद अकीली खे ब्रीफिंग। इजलास में बोर्ड ऑफ चेयरमैन हेस्को शेख जमील गुल, मेंबर शब्बीर सोलंकी, सुप्रीडेंट इंजीनियर हेस्को मीरपुर ख़ास मंजूर अली मक्सी, डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास डॉक्टर राशिद मसूद, मेयर अब्दुल रऊफ़ गोरी, म्यूनसिपल कमिश्नर रफ़ीक सेठ, असिस्टेंट कमिश्नर मीरपुर ख़ास गुलाम हुसैन कुंबर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ब्यूरो चीफ सुमार समेजो मीरपुर ख़ास।